अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا كافة للناس بشيرا ونذيرا ولكن أكثر الناس لا يعلمون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों तमा गोठ वारन के खुसूसन हिन महफिल जे मीज़बानन के लख मुबारक हुजन जो तवा सोहणे सरदार जे आमद जे खुशी में हर साल मीलाद मल्हाईंदा है। यकीनन जे गोठ में जे शहर में मीलाद मल्हायो वने तो उन सजे खिते इलाइके ते ही अल्लाह जी रहमत वसे। बख्त वारा हैं उहे जेके मदीने वारे साईं जो मीलाद मल्हाईंदा है। महबूब जी सिफत सना शान ईमान बुद्धि जन जो दिलियों ठरंदियों हैं अल्लाह उन्हनि जे मथां पंहिंजो रहमतूं नाज़िल कंदो आहे। या खुशी मल्हाइण हक़ बि आहे ठहे बि थी। खुशी मल्हाइण जो असांखे हक भी आहे जो एड़ो नबी मिलियो आ जेको सारी कायनात जे ला रहमत बणजी आ। सारी इंसान जात जे लाइ रुगे के हिकड़े कौम हिक कबीले या हिक इलाइके या हिक मुल्क या हिक खंड जे ला न पर पूरी इंसान जात जे ला मदीने वारो साईं अल्लाह जो रसूल पैगंबर ऐं रहमत जी छपर छाव बणजी आ। कुरान मजीद मां सबा सूरत जी 28 नंबर आयत मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कई। इन आयत करीमा जे अंदर अल्लाह पाण पंहिंजे महबूब जे मोकलण जो जिक्र फरमायो। अल्लाह मोकलण वारो ऐं हुजूर असां ॾे अचण वारा। रब फरमाए तो वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा। ए मुझा महबूब असां तो के सभनी इंसानन दे खुशखबरी ॾींदड़ ऐं ड्रेजारींदड़ बणाए मोकिलियो। वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून। ऐं पर घणा माण्हू आहिनि जेके ॼाणनि ई नथा। घणा माण्हू आहिनि जिन के सोने नबी जे शान ईमान जी खबर ही ना। पुट या गाल समझण जी मदीने वारे साईं जी सुञाण समझण इहो के खुश नसीब के नसीब थींदो।
बुजुर्गन लिखियो त अल्लाह के घणा मानू सुञाणी वठंदा आहिन पर रसूलुल्लाह के सुञाणी न सघंदा। अल्लाह त अल्लाह वा न खालिक हर को सुञाणंदो असांजो रब आ, पर मदीने वारे मीर जे मथा जेको बशरियत जो पर्दो रब विधो उन जे करे घणा मानू महबूब जे शान ऐं मान के सुञाणी न सघंदा। पर जंहिंखे महबूब जी सुञाण नसीब थी वञे उन जे लाइ दुनिया बि आबाद उन जी आख़िरत बि आबाद। जे महबूब जी सुञाण खपे त अल्लाह जे क़ुरान के पढ़ो त अल्लाह तबारक व तआला जल शानु पाण पंहिंजे महबूब जी सुञाण पंहिंजे बानन के ॾिनी आ। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सोना हबीब जे माहौल में आया, जे मक्के जे शहर में आया, जे मदीने जे माण्हुनि ॾे हुजूर आया, उते यहूदी नसारा उहे भी रहंदा हुया, तौरात जा पढ़ियल हुया, ज़बूर जा पढ़ियल हुया, इंजील जा आलिम हुया, उन्हनि के मुस्तफा जो निशानियूं भी मालूम हुयूं जेकी आसमानी किताबनि में मुंहिंजे दिलबर नबी जी वाखाण लिखियल हुई उहा उन्हनि पढ़ी भी हुई, पर जॾहिं महबूब आया त सुञाणी न सघिया। जानदा हुया त रसूल पर सुञाणी न सघिया। हिकड़ी हुंदी आ जान, ॿी हुंदी आ सुञाण। ॼाणंदो हर को आ। मिसाल सॼे नंढे वॾे खे ख़बर आ त असांजो बादशाह सदर ममनून हुसैन सब कंहिंखे ख़बर आ, पर हिते जे ममनून हुसैन अची वञे न फौज न प्रोटोकॉल कुछ भी न हुजे केर कोन सुञाणंदो। चवंदा इहो आम माण्हू आ या सदर पाकिस्तान आ, कंहिंखे कहिड़ी ख़बर। ॼाणंदो हर को आ त फलाणो सिंध जो गवर्नर, सिंध जो वजीर आला मुराद अली शाह, ॼाणे हर को थो, पर मुराद अली शाह हिते अची वञे सुञाणंदो उहो जंहिंजी अॻुवाट शनासाई हूंदी। जॾहिं सोना हबीब आया त अल्लाह ताला कुरान में फरमायो अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यारिफूनहु कमा यारिफून अब्नाअहुम। जन के असां किताब ॾिनो हुयोसीं उहे मुंहिंजे नबीअ खे ईअं सुञाणंदा हुया, ईअं ॼाणंदा हुया जीअं पंहिंजे पुट खे ॼाणंदा हुजनि। उन्हनि निशानियुनि सां सुञाणंदा ॼाणंदा हुया। व इन फरीक़म मिनहुम लयक्तुमूनल हक़ वहुम यअलमून। पर उन्हनि मां घणा जानी वाणी हक़ के लिकाए छॾींदा हुया। ख़बर भी हूंदी हुयनि त ही अल्लाह जो रसूल आ, पर इन जे बावजूद भी हक़ के लिकाए छॾींदा हुया। बी जाइ ते रब तो फरमाए अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यारिफूनहु कमा यारिफून अब्नाअहुम। जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणंदा हुया तीअं सोणे नबी खे सुञाणंदा हुया। पर अल्लज़ीन खसिरू अनफुसहुम फहुम ला युमिनून। जिन जो जानियूं नुक़सान में पइजी वियूं, जन पाण खे तबाही में विझी छॾियो, जन पाण खे बर्बाद करे छॾियो, उन्हनि मुंहिंजे दिलबर नबी ते ईमान न आंदो। सुञाणी भी वरतऊं, जानी भी वरतऊं ते अल्लाह जो नबी आ, पर पोए भी ईमान न आंदऊं, पोए भी नबी सां लहू न लातऊं, पोए भी नबी जे अॻियां सिर कुर्बान करण जे लाइ तैयार न थिया। रब तो फरमाए थी खसारे में बर्बादी में पइजी विया।
पहिरियों आहे ॼाणण, ॿियो आहे सुञाणण, टियों आहे ताल्लुक जोड़ण। ॼाणंदा घणा पर सुञाणंदा के पर सुञाण वारा भी घणा थी वेंदा पर ताल्लुक जोड़ण वारा तमाम थोड़ा हूंदा। हाणे ॾिसो न, नंढे वॾे खे ख़बर आ त असांजो नबी मिठो मुहम्मद करीम आ। ॼाण हर कंहिंखे आहे पर सुञाण सिर्फ़ आशिकन सुञुन खे आहे। ॼाण त वाह भी था, ॼाणन भी शिया भी था, पर सुञाणन सिर्फ़ सुन्नी था। मुंहिंजा दोस्तो, सुञाण खां पोइ वरी मथियों त आहे दर्जो ताल्लुक जो। ताल्लुक दिल जो जोड़ण, दिल जी तार मुस्तफा करीम सां मिलाइण। वेठो खुशकन जे ॻोठ में हुजे पर दिल मदीने वारे मीर सां जुड़ियल। ताल्लुक, गांढापो, गुलामी, मोहब्बत, प्रीत जो पेच पाइण, यो कंहिं के नसीब थींदो आ। ऐं जंहिंखे ताल्लुक नसीब थी वियो, अल्लाह तो फरमाए त उन जे लाइ दुनिया में भी कामयाबी आ त आखिरत में भी कामयाबी आ। पर जन महबूब के जानी सुञाणी ताल्लुक न रखियो, गांढापो न गंढियो, फलम्मा जाअहुम मा अरफू कफरू बे। जेके सुञाणंदा भी हुया, ॼाणंदा भी हुया, पो उहो नबी जॾहिं उन्हनि वटि आयो। पुट समझण जी ॻाल्हि आहे, अल्लाह जो क़ुरान आहे। ॼाणन भी पिया, सुञाणन भी पिया। फलम्मा जाअहुम मा अरफू, जॾहिं उन महबूब के तौरात में पढ़ियूं, ज़बूर में पढ़ियूं, इंजील में पढ़ियूं त ॼाण पैदा थियनि त ही अल्लाह जो रसूल हिननि निशानियुनि वारो। वरी जॾहिं हुज़ूर आया त सुञाणी वरतऊं त इहो ई उहो नबी आहे जंहिंजे लाइ तौरात ज़बूर में पढ़ियोसीं। सुञाणी करे बे फलम्मा जाअहुम मा अरफू, जॾहिं महबूब उन्हनि वटि आयो, उनखे सुञातऊं बि सही, कफरू बे, पोइ ॼाणी सुञाणी इनकार करे वेठा। महबूब सां ताल्लुक न जोड़ियूं, दिल न मिलायूं, महबूब सां गुलामी जो गांढापो न गंढियूं। पोइ रब जो फरमाए फलअनतुल्लाहि अलल काफिरीन, जन मुझे नबी सां ताल्लुक न जोड़ियो, ये काफर अथव, इन्हनि जे मथां अल्लाह जी लानत आहे। चओ इन्हनि ते अल्लाह जी, चओ इन्हनि ते अल्लाह जी। फलअनतुल्लाहि अलल काफिरीन, एड़न काफरन जे मथा अल्लाह जी लानत आ, एड़न ते अल्लाह जी फिटकार आ। ये तड़ियल हिन अल्लाह जे दर खां जेके मुझे नबी के जानी सुञाणी पो भी ईमान न आंदऊं। अज भी वो त अहले किताब जा हुया, पर अज भी घणा माण्हू हुजूर जो शान ॼाणन भी था, सुञाणन भी था, पर ताल्लुक न था जोड़न। मुंहिंजा दोस्तो, ताल्लुक जन जो हूंदो। मां वरी मिसाल थो ॾियां। मिसाल, सिंध जो वज़ीर आला मुराद अली शाह हिते अची वञे त सुञाणंदो सबको आ त फलाणो सैयद सगोरो वज़ीर आला, पर सुञाणंदो को त उहो साॻो इहो आहे। पर सुञाणण वारा बि घणा थी पवंदा, दादा इहो वज़ीर आला आयो आहे, पर जन जो ताल्लुक हूंदो से तमाम थोड़ा हूंदा। जन जो ताल्लुक हूंदो से अचण ते खुशी कंदा। अदा हिकिड़ो सैयद ॿियो असांजो वज़ीर आला असांजे सिंध जो साईं आहे, असांजे अंगण ते आयो आहे, ख़ुशि थींदा या न थींदा? यार असांजे नंढड़े झूपड़े में, असांजे कखा ऐं ॻोठ ख़ुशकनि जे में सिंध जो साईं अची वियो आहे, उहे ख़ुशि थींदा, अंबोजूं हणंदा, ख़ुशीअ में मिठाइयूं विराईंदासीं। असांजे ॻोठ में वज़ीर आला आयो।
मिठा मदीने वारो साईं जाने हर को सुञाणन के पर ताल्लुक वारा तमाम थोड़ा जन जो ताल्लुक मदीने वारे साईं साए हुजूर जे अचण जू खुशियों उहे मलाईंदा मिलाद उहे मलाईंदा नातू उहे पढ़ंदा महबूब जे अचण ते जश्न उहे मलाईंदा खैर खैरातू उहे कंदा खर्च उहे कंदा जन जो ताल्लुक मदीने वारे साईं सां अल्हम्दुलिल्लाह ही जमात मुस्तफा करीम सा ताल्लुक रखण वारी चो अल्हम्दुलिल्लाह ताल्लुक आहे तडे त सोने जे अचण ते खुश थियायो ना केड़ा केड़ा खुश थियायो खुशी थिया घणी या थोरी जेके खुशी थिया सो गडजी चवे सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन मिलाद सब मलायो खुशियों मलायो मोमिन मिलाद सब मलायो ओ गुलशन में गुल टिड़ी प्या गुलशन में गुल टिड़ी प्या बरथर लगी बहारी गुलशन में गुल टिड़ी प्या बरथर लगी बहारी मोरन थे गीत गाया जे वक्त जाम जायो मोरन थे गीत गाया मोरन ते गीत गाया जे वक्त जाम जायो खुशियों मलायो मोमिन माखियों मखण विरायो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार अरबी अमीन आयो खुशियों मलायो खुशको खुशियों मलायो खुश कहो मौला फिरी मिलायो रिमझिम थी बरस्या बादल रिमझिम थी बरस्या बादल रहमत जा जाम जारी चमकार चौ तरफ थिया जलवो फिरी पसायो चमकार चौ तरफ थिया चमकार चौ तरफ थिया जलवो फिरिया पसायो खुशियों मलायो मोमिन मिलाद सब मलायो दुनिया जे पुत कदन जा क्रिया सनम समूरा किस राजा क्रिया कुंगरा आड़ा रब उछायो किस राजा क्रिया कुंगरा आड़ा रब उछायो खुशियों मलायो मोमिन मिलाद सब मलायो महबूब जे अचण ते महबूब जे अचण ते आशिक मलायो ही तू महबूब जे अचण ते आशिक मलायो ही तू हिक बे के ॾियो मुबारक माखियूं मखण विरायो खुशक तो अज भत चढ़िया आहिनि देगियूं लाथियूं अथई पर महबूब जे अचण ते जेकर माखियूं मखण विराइजनि हिक बे के ॾियो मुबारक माखियूं मखण विरायो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन माखियूं मखण विरायो बारी गुनाह बख्शे मिलाद जे मुहाबे हाने हिकड़ो जुमलो तो चवा जेको तवा सभिनी जे लाइ सबक जेको दिल ते लिखण जेड़ो
ओ बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो। ॿियो कुछ न चओ हिकिड़ो झंडड़ो लगायो ॿ टे मिर्च लगाए छॾियो पाणे मिर्च पवंदा तव्हांजा मिर्च ॿरंदा हुननि खे मिर्च लॻंदा बल्कि मिर्च पवंदा समझो था न। हो मीलाद मुनकिरन जा जेरा जिगर जलायो आयो हबीब आयो थया करम कर मुलाते खुशियुन करार थी व्या मौला पिरी मिलायो खुशियुन करार थी व्या खुशियुन करार थी व्या मौला पिरी मिलायो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। मिठा महबूब सां जन ताल्लुक जोड़ियो आ उहे ही दिलबर नबी जे अचण जो खुशियों मलाईंदा आहिनि उहे ही हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा आहिनि। खुशी उन्हां को थी सी जिन्हां दा ताल्लुक जुड़ियल हुसी जेके मेरे मदीने वाले साईं नाल मोहब्बत रखण वाले आशिक होसन उन्हां को खुशी थी सी मैं क्यों ना खुशी मनावा जो मेरा यार आया है मेरा दिलदार आया है मेरा पिरी आया है। हाँ कहंदा महबूब आवे उंदे अंगण ते उंदा यार आवे जे नाल दिल होवे जे नाल दिल दा नाता जुड़ियल होवे वो जे महबूब अंगण ते आवे सुनाओ आशिकू खुशी थी सी या न थी सी आशिक ठरसी या न ठरसी। हाँ आशिक माशूक मिलन आशिक ठरन ऐं जेके हासिद हुए बरन हिकड़े ठरदे पेन हिकड़े बरदे पेन बरण उन्हां दा कम ठरण तुसाडा कम। सुभान अल्लाह मेरा सोना हबीब आया मेरा दिल पर नबी आया सारे जहां दे वास्ते रहमत बन के आया। सुनो अल्लाह दा कुरान क्या प्या फरमाइंदे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ये मेरे सोने नबी मैं ते को सबनी जहाने दे वास्ते रहमत बना के भेजे रुके अरबे दे वास्ते न रुके सऊदी वाले दे वास्ते न पर तू खुशके दे वास्ते भी रहमत आई तू कपोले दे वास्ते भी रहमत आई तू मलाने मुहाने दे वास्ते भी रहमत आई तू अपने दे वास्ते तो रहमत आई पर तू दुश्मने दे वास्ते भी रहमत आई। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या। हुण सुनो यूनुस सूरत आयत नंबर 108 विच मेरा रब सोना क्या प्या फरमांदे मेरे नबी दी तारीफ पढ़नी है तो अल्लाह दे कुरान विच पढ़ जे सोने नबी दी वखाण सुननी है तो मेरे नबी दी हदीसें को सुन। अल्लाह पे फरमाइंदे कुल या अय्युहन नास ए मेरा सोना नबी तू इन्हां को आख दे इन्हां को सुना कद जाअकुमुल हक मिर रब्बिकुम तुसाडे रब कनु तुसाडे पास अल्लाह कनु हक आया है। कौन आया है आको हक आया है कौन आया है जो हक आंदा है तो ना हक दी पाड़ पट्टी च वेंदी है जो हक आंदा है तो बातिल दे ऐवाने विच सिलसिला आ वेंदा है बातिल मुठ मुठ परे कर भज वेंदे बातिल दे पाड़ा हक पट छोड़ेंदे। मेरा सोना नबी हक बनकर आया हक वाला बनकर आया हक चा आया हक दिखावण आया हक सिखावण
आया, हक ते हलावण आया। अल्लाह पे फरमांदे कुल या अय्युहन्नास कद जाअकुमुल हक़्क़ु मिर रब्बिकुम, ए इंसानो तुसाडे कण अल्लाह दे तरफों तुसाडे रब दे तरफों हक आया है। फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्से, पिछे जेको हिदायत घिनसी, जेको ई हक दा पेरोकार थी सी, जेको मेरे नबी को सुञाणे उनदे फरमान ते अमल करे, फइन्नमा यहतदी लिनफ्से, जेको हिदायत वाला थी सी अपने सिर दे वास्ते, उनदा अपना चंगा है, उनदे वास्ते अपने वास्ते भलाई है, उनदे अपने वास्ते चंगाई है, बे कहते थोड़ा कोनी पिया करेंदा है। जो नेक थी सी मेरे नबी दे तरीके ते हलसी, मेरे नबी दा फरमान मनसी, ते यो अपने वास्ते भलाई पिया करेंदे। वमन दल्ल फइन्नमा यदिल्लु अलैहा, जो जानी वाणी गुमराह थी सी, मेरा नबी आया हक चा आया, वल ओ हक को छोड़ तो वनी खड्डे में गिरे, खूह में गिरे, तो फइन्नमा यदिल्लु अलैहा, इंदी गुमराही इंदे अपने गिची विच घिनसी, इनको अपने आप को पकड़सी, आई मेरे नबी दा को नुकसान कोनी। जे फरमा बरदार थी सो तो साडा अपना फायदा, जे बेफरमान थी सो तो साडा अपना नुकसान। वमा अना अलैकुम बिवकील, ए मेरा नबी तू आख देवीन मैं तुसाडे मथा वकील बनी के ना आया, मैं तो तुसा को अल्लाह दा पैगाम हक वाला देखारण ऐसे कारण आया। पीछे दियो खबर तुसा कनु हक पोता है या नहीं पोता, पोता है या नहीं पोता, जे को हक पोता है हथ चा मथे करे, हक पोता है, नबी दा पैगाम तुसा कने पोता है। हुण जो हक पहुंच वने ऐं तू नमाज न पढ़ी, गिगरा सिंगरा पुट थी वही, उनदे तोहर ते नाचू पे नचदे, उनदे शादी ते दोहल पे वजदेन, बेहयाई दे कम पे थींदेन। अरे कदे के आलिम कनु पुछई तो मैं को पुट अल्लाह दिता है, उनदा तोहर करावना है, उनदी शादी करावनी है, इस्लाम क्या पे सिखेंदे, सोने नबी दा फरमान के जाए। करे पुछई के पीर के आलिम कनु सही में कुछ सुनाओ, न्याणी दी शादी करनी है, न्याणी जवान थी है, हुण इंदा परना करना है, क्या तरीका इलाज क्या देवा, इंदा काज कीवें करा, इंदा तरीका शरीयत क्या सिख लेंदी है। पुछ सन वनी कुराड़िए कनु, कुराड़िया पोड़िया, कुराड़िए दी शरीयत ही जुदा है, समझे वे ना, पोड़े दी नानी छत्ती वाली शरीयत ही जुदा है। बकरी होवे इकड़ी चाडी विच मुंह गतस, ओ पारे विचू अट्टा पई खावे, मुंह जो फास पियस कुराड़ी कनु घिनाए, वडी असादी वडे जुग दी है, वडी दाना स्याणी है, हुन ॾाढी ए मुंडी फास पई है, हुन क्या करूं, आखे वारा करो जल्दी करो बकरी को को सही, बकरी कुठो ने ओ मुंडी दंदर पई होवे, अमा हुण मुंडी दंदर पई है, मुंडी को आके चाडी वञो, इहा है कुराड़ी दा अकल। हुण असां शरीयत को छोड़ उन कुराड़ी दे दीन ते हलदे पयूं, रीता रस्मा धूल धुक्कड़ गावण बजावण, टक्कर मारे सन टक्कर, तुसा कण है या कोनी। हुण ज़ाल मुड़स जो मिलसन, शादी थई निकाह थिया मिलसन, तो शुरुआत करे सन टक्करे कनु, टक्कर दा नाला ही खतरनाक है। हुण जो शुरुआत थी सी टक्करे कनु, सजी जिंदगी ज़ाल मुड़स बेचारे टक्करे पीछे दिलबर साईं में को खंड पड़ देवी ज़ाल नहीं ठहंदी, ओ मुर्शिद साईं, ओ साईं किबला भरचुंडी शरीफ वाला साईं में को दुआ देवी ज़ाल नहीं ठहंदी। वसाल की वेठा सही जो तू शुरुआती टकरे नाल की थी, सुन दे पे हो या नहीं, समझ आंदी पई है या नहीं,
शरीयत को छोड़ दीन को छोड़ टकरे विच पे गए हो। अदा असाने कौन अल्लाह दा कुरान मौजूद है, सोने नबी दी शरीयत मौजूद है। कुरान दा तरीका भला, सोने नबी दा फरमान भला, या अब्बाणा डाड्याणे दी रस्मा भलिया। हाँ रस्में ते हलसो या सोने नबी दा फरमान मने सो। जेके नबी दा फरमान मने सो हथ त मथे करो। मैं भी देखा सबने हथ चाहता है या है कोई कुरान दे मनन वाला। आखो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या। सुनो अल्लाह पे फरमांदे व यअमुरुहुम बिल मारूफ व यनहाहुम अनिल मुनकर। मेरा नबी जेको तुसा कणाया है, जिंदा मिलाद बैठे मनेंदे हो, जे नबी दे आवन दिया खुशियां प्या मनेंदे हो, वो नबी तुसा को हर चंगाई दा हुक्म प्या करेंदे, हर बुराई कनु तुसा को मना प्या करेंदे। वयुहिल्लु लहुमुत तय्यिबात वयुहर्रिमु अलैहिमुल खबाइस। मेरा नबी हर भली सुठी शे तुसारे वास्ते हिलाल कर देवना, हर खबीस बुरी शे तुसारे मथों हराम कर छोड़ियो। जेका शे खबीस है ना, बुछड़ी गंदी शे, जे विच दीन दा नुकसान, दुनिया दा नुकसान, सेहत दा नुकसान, माल दा नुकसान, जेका तुसारे वास्ते खबीस बुरी शे, वो मेरे नबी तुसारे मथों हराम कर छोड़ी। पुत्र हुण सुनाओ, बकरी को हिलाल कह कीता, आखो मदीने वाले साईं। कुत्ते को हराम कह कीता, मदीने वाले साईं। मेरा दा दुम्बे को हलाल, मदीने वाले साईं कीता। गिद्दड़ को हराम, मदीने वाले मीर कीता। ढगे को हिलाल कीतुस, सूअर को हराम कीतुस। क्यों? जो ढगे दे गोश्त विच फायदा है, गिज़ा है, भलाई है। पर सूअर दे गोश्त विच टीना सजी नेटा नाले एकड़ा कीड़ा हुंदा है, जेको सूअर दा गोश्त खावे, भली रंधे पकावे मसाले विच, पर जने वो कीड़ा जेको टीना सजी नेटा हुंदा वो मरदा कोनी। जने वो पेट विच अंदर आ वने, सूअर दा गोश्त आ वने, तो वो कीड़ा अंदर वने बीमारियां पैदा करेंदे। ई नाल मादे दा अल्सर पैदा थींदा है, मादे दा जख्म पैदा थींदा है, ई नाल दिल दी बीमारियां पैदा थींदन। कुर्बान मेरा नबी तेरे सोने तालीम ता मैं सदके वजा। जे चीज विच असारे वास्ते बुराई है, बीमारी है, वो चीज हराम कितस। जे वास्ते असारे वास्ते भलाई हुई, वो चीज असारे वास्ते हलाल कर चुकी। हां खीर पियो हलाल है, खीर पियो, शराब पियो हराम है। शराब पीवण, आगो शराब पीवण हराम है। क्यों? जो शराब पीवण नाल मानू दा अक्ल होश में हलिया वेंदे, इंसान को मां भेण दा पता नहीं पोंदा। शराब पी घर जो आया तू जाला होवन सडू। हिकड़ी घरवाली को प्या के अद्दी में को पानी ते पिला, तो बी घरवाली पे आके शर्म नहीं आंदी, जाल को बैठा अद्दी आके अम्मा तू ही भला पिला। हुण जे कोई या खबर कोनी ते अद्दी है, अम्मा है या जाल है, वो नशा उही को मेरे नबी हराम कर छोड़िया। खीर हलाल कीतस, शराब हराम कीतस। ई वास्ते जो ई विच साडे वास्ते नुकसान हा, ई वास्ते हराम कीतस। हां ए धुआं पीवण, दूहा पीवण सुठा है, सुठा लगदा है। इवे सिगरेट पींदा दूहा कढदा पैंदा है, ओ जी अगे रेला हुंदियां कोयले ते हलण वालियां दूहा कढदे आंदियां, ये दूहा कढदे पैंदे। हां
सिगरेट पीवण वयो हर्रिमु अलैहिमुल खबाइस, मेरा नबी खबीस शयां तुसारे वास्ते हराम करना है। भला सुनाओ दूहा पाक है या खबीस है? हाँ, अद्दुखान खबीस, दूहा जो है यो खबीस है। मैं एक हदीस बैठी है सुनावा हुण ई हदीस दे वास्ते मुहद्दिस कलाम कीता है कि आख्या ते या मौजू है, जुड़तू है, के आख्या या हदीस ज़ईफ है, पर हदीस दे किताबे विच मौजूद है, हदीस मौजूद है किताबे विच। मैं पढ़ सुनांदा जेके सिगरेट पीवण वाले हो न थोड़ा ध्यान किया है मेरी गाल सुनो, हदीस सुनो। मेरा सोना नबी पे फरमांदे मन शरिबत दुखान फकअन्नमा यशरबु दमुल अंबिया, जो दूहा पीवे वो जण नबियें दा रत पींदा पिया। यो नबियें दा, अल्लाह दे नबियें दा, अल्लाह दे रसूलें दा रत पिया पींदा। मरण जड़ी गाल है जो नबियें दा रत पिए, या का सुठी गाल है या का चंगी गाल है? किसी बस आदत थी गई है, नहीं छोड़ सकता, मगज को चक्कर पे आंदे। ये सब शैतान दा नाटक के नाल। छोड़, मैं नहीं पींदा, मैं मर गया। ए फकीर तू पींदे? ए नहीं पींदा, ए जेरा बैठा है, तू पींदे? ए जेरा बैठा है, ए जेके स्टेज दे बैठे हैं जेके न पींदे वे मर गए। तुसा मरवे सो कुछ न थी सी। जे तू सिगरेट छडण नाल मर वनी न तेरा खून बहा मैं भर ले। 3 लाख खून बहा, 3 लाख मैं अज चेक लिख देंदा। देखो जे तू मर गई ना खून तेरा मेरे मथे न मरसी। ये सिगरेट छोड़, ये बुरियां आदतां छोड़, मेरे सोने नबी दा नाला घिनी ई ज़बान नाल, अल्लाह दा नाला गिनी, मेरे सोने नबी ते दरूद सलाम पढ़ी ई ज़बान नाल, वरी ई बात को तमाक नाल बदबूदार गंदा बनाई बैठे। ओ अदा या गाल ठांदी कोनी जे मेरे नबी दा सच्चा आशिक है ता अज वादा कर सिगरेट टोटे टोटे 5 सट छोड़े सो, छोड़े सो। हाँ तू नहीं पींदे ना, घणे पीवण वाले आशिक बैठे ने। एकड़ा में को ब्याह के सही तेडियां गालियां भी सच्चा है न, पर जेको सुबह दा सूटा मरेंदा न बच्चे कनु भी प्यारा है। हुण जी किदे बच्चा किदे दूहे दा सूटा, नबिये दा रत पीवण। अस्तगफिरुल्लाह अज़ीम, अस्तगफिरुल्लाह अज़ीम। वो मेरा दा ये बुरियां आदतां छोड़, मेरे सोने नबी जेका दीन शरीयत असा को दिती है वही दे मता अमल कर, तेरे वास्ते दुनिया भी कामयाबी आखिरत भी कामयाबी। अको सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु। रब तो फरमाए त जन मुझे नबीयत ईमान आंदो, उए मुझे सुने नबी जी इज्जत भी कंदा हन ऐं मुझे महबूब जी मदद भी कंदा हन। नबी जी इज्जत ऐं नबी जी मदद, यानी हुजूर के असां जी मदद जी जरूरत ना है। हुजूर पाण बादशाह है, हुजूर पाण सजी दुनिया जे ला मददगार है। चो मदीने वारा सभिनी जा हुजूर के असां जे मदद जी केड़ी जरूरत आ? हिनमा मुराद या है त हुजूर जे दीन जी मदद कयो, हुजूर जे दीन जी इज्जत कयो। जे नबी जे दीन जी इज्जत कई, जे नबी जे कुरान जी इज्जत कई, जे नबी जे शरीयत जी इज्जत कई, उन्हें जण दिल पर मोहम्मद पाक जी इज्जत कई। वो अदा यो कुरान तुझे घर में रखियो आ, उन्हें जे मथा जो लट्टू चढ़ी वियो, तू मिट्टी जा तह चढ़ी विया, कने खोले न थो पड़ी। उन कुरान जी
जी तो इज्जत न सुञाती त ॼण मदीने वारे साईं जी इज्जत न सुञाती। मुंहिंजा दोस्तो जॾहिं क़ुरान पोयों दौर ईंदो त क़ुरान मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जे दर ते ताह खणी वेंदो। कुरान नबी सोने वट फरियाद खणी वेंदो आ, या रसूल अल्लाह अज तुझे कलमे पढ़न वारा तुझा मोमिन सडाइण वारा अज मु कुरान के छडे दिनो मुके कैद करे जारन में रखे छडियो। मुंजा दा यो कुरान दिल पर मोहम्मद वट दाह खणी वेंदो आ ऐं रसूलुल्लाह जो दीन मुस्तफा वट दाह खणी वेंदो आ। या रसूल अल्लाह मां तुझो वो दीन आया जे दीन जे ला ताइफ में तो जे मथा पत्थर पे दुश्मनन वसाया, जे दीन जे ला उहद में तो ते तीर पे वसाया व्या तुझो डंद मुबारक शहीद थी व्यो। मुंजा महबूब जे दीन जे ला तुझो चाचो अमीर हमजो शहीद थी व्यो। उन दीन के अज मुसलमान छड़े दिनो हा, उन कुरान के अज मुसलमान सदाइण वारन छड़े दिनो हा। ओ अदा पोजनी मल महबूब जो दीन ऐ कुरान दाह खणी वने त हुजूर दुखारा थींदा है, हुजूर गमज़दा थींदा आहिनि पंहिंजे उम्मत जे ने किरदारन ते महबूब दुखारा थी पवंदा आहिनि। ओ अदा ओ खुशकन वारा तू बुधाए त महबूब के दुखारो करण तो चाही या खुश करण तो चाही? बुधायो महबूब के ईज़ाइण तो चाही या खुश करण तो चाही? जे नबी जे दीन के छडे दिनो सुन्नत ऐं शरीयत के छडे दिनो इहो ॼण सोने नबी के ईज़ा पहुचाए रहियो। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओद जी जंग में जने मुझा सोना भी बपान मैदान जंग में आया हिकड़ो एड़ो मौको आयो जो हुजूर जन मैदान में तन्हा रहिजी विया। असाबी के जंग जे मौके ते के हेडे थी विया के होडे थी विया। दुश्मनन काफरन चयो त अज मौको आ मोहम्मद अकेलो बीठो आ इन के शहीद करे छडियो। मुंजा दोस्तो चौधारी दुश्मन घेरो करे आया। ओडी मल हिकड़ो हजरत सैयदना सैयदना हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु हुयो। वो मुझे दिल पर नबी जे चौधारी ये पियो फिरे जीअं हाजी बैतुल्ला जे चौधारी फिरंदा आहिनि। को तीर हथ ते पियो रोके, दुश्मन तीर मुस्तफा दे हणन पिया, वो असाबी को तीर सीने ते रोके, को पुठी ते को हथ ते। चए पियो त मूं जड़ा हजार आशिक कुर्बान थी वञन पर शल दिल पर मोहम्मद जे वार के को विंगो न करे। मुझा दोस्तों इन जंग जे दौरान हजरत मौला अली शेरे खुदा तो चवे त मूं ॾिठो त महबूब नजर नथा अचन, हुजूर नजर न आया। मुखे दिल में ख्याल थियो त इएं त थी नथो सके जो हुजूर मैदान छॾे हलिया वञन, इएं त थी नथो, मुमकिन ई नाहे। भला मता इएं थियो हुजे जो असांजे बद अमलुनि जे करे अल्लाह ताला पंहिंजे नबी खे आसमान ॾेखण आए न वरितो हुजे। हजरत अली तो चवे यो सोचे मां मैदान जंग में काहे पियो हिकिड़े जाते झम घटो माण्हुनि जो ॾिठुम, मजमूओ माण्हुनि जो ॾिठुम, मां उन मजमूए दे काहे पियुसि ॾिसां त उन दुश्मननि जे विच में मुंहिंजो दिलबर मोहम्मद पाण जंग करे रहियो। हिकिड़ो तीर मुंहिंजे महबूब जे पाक पेशानी ते लॻो। साईं जन जो डंद मुबारक भी इन जंग में इन दौरान शहीद।
हजरत अली से तो फरमाए मां मानन के चीरींदो सिफूं चीरींदो सिद्धो साईं जन जे करीब विस जेरी मल महबूब दी मुंह ते नजर पई फरमाए अली तू किथे हुई मुझे या रसूल अल्लाह मुझे अबू अमड़ तो ता कुर्बान मुझे जिंद जान तो कुर्बान मुझे सोना हबीब जख्मी हैं हजरत सनान रजी अल्लाह ताला अन्हु मुझा दोस्तो हबीबन करीमन जे खून मुबारक के पंजे ज़बान सा चटे साफ पियो करे हुजूर फरमायो तुझे पेट में मुझो खून आयो आ तो तू दोज़ख जी बाए हराम मुझा दोस्तो ये कुर्बानी छाजे ला हुई के कुर्सी जे लान दौलत जे लान इक्तदार जे लान इन दीन मुहम्मदी जे ला मुझे दिल पर नबी कुर्बानी पे दी मुझा दोस्तो उन वक्त में इन जंग जे अंदर हजरत सैयदना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु के वहशी बिन हर्ब नाले हिकड़ो शख्स हुआ जे नेज़ो चेल में हयो हजरत अमीर हमजो जख्मी थी जमीन ते किरियो हिकड़ी औरत आई जे हजरत अमीर हमजे जो नक मुबारक कपियो चप मुबारक वड्या उन्हनि जा कन मुबारक वड्या मुंहिंजा दोस्तो नबी सुणे जे चाचे जे जिस्म जो मुसलो बनायो वियो जने जंग फतह थिया हुजूर जन पंजे चाचे जे जनाजे मुबारक ते आया त बिन्नी अखियुनि मां लुड़क वही रहिया हुया असा बेणियूं पंजे पंजे मैयतन ते बीठियूं हुयूं रोई रहियूं हुयूं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो आया अमीर हमजे जो लाश मुबारक अकेलो पियल हुयो साईं जन फरमायो वलाकिन हमज़त ला बवाकी अलैहा मुझे हमजे ते का रोण वारी काने बस साईं जन जो ये चवण सभिनी असाबियाणियुनि पंहिंजे जनाज़नि खे छॾे पंहिंजे रिश्तेदारनि खे छॾे सभु अमीर हमज़ा साईं जे मथों अचे रोअण लॻियूं अखियुनि मां लुड़क हारण लॻियूं हुजूर त हलिया विया घणी देर खां पोइ शाम जे वक़्त में हुजूर वरी मोटी आया ॾिसनि त उहे औरतूं अञा अमीर हमज़ा साईं ते रोअण बीठियूं थियूं पाण फरमायूं त हाणे ॿुधो अॼु खां वठी कंहिं बि मैयत ते पार कढण मां तव्हां ते हराम थो करार ॾियां पार न कढजो रड़ियूं वाका करे न पिटको कजो भला जे अखियुनि मां ॻोढ़ा अची वञनि त इहे तव्हांखे जाइज़ आहिनि इहे दिलि जे मोहबत जी निशानी आहिनि मुझा दोस्तो सोने नबी जे चाचे सैयदना अमीर हमजा के शहीद कयो वियो दिल पर मोहम्मद करीम के तकलीफूं मिलियूं हिन दीन जे ला हिन इस्लाम जे ला जे दीन जा अॼु असां दुश्मन बणजी वियासीं उन दीन खां हटी वियासीं ॿुधाए ओ मुंहिंजा दा क़यामत जे ॾियारे मुंहिंजे दिल पर मोहम्मद जे अॻियां तूं कंधु कहिड़ो खणंदे ओ खुशकन जे गोठ वारा ओ घोटकी वारा ओ खानपुर मार वारा क़यामत जे ॾियारे में जॾहिं वाहिदुल क़हार जी कोरट हूंदी मदीने वारो साईं मौजूद हूंदो ॿुधाए उन ॾियारे कहिड़ो जवाब ॾींदे अॼु निमाज़ नथो पढ़ी रोज़ो नथो रखी सुबुह साण उथी बाग़ मुहम्मदी ॾाढ़ी थो कूड़ाई ॿुधाए त उन ॾियारे कहिड़ो जवाब ॾींदे ओ अदा अॼु वक़्तु थई तौबा ताइब थी गुनाहन का माफ़ी वठ अमल सालिह कर मदीने वारे जो दर्जो गुलाम सच्चो बणजी वञ भला जे खताऊं थी पियूं आहिनि गुनाह थी पिया आहिनि त उन्हनि जे लाइ रोई रड़ी रब जे दर ते माफ़ी वठ ओ सुती किस्मत निंद्रऊं जगा न सघियुम सोना मदनी माही
मैं मना न सघियुम सुती किस्मत निंदरूं ओ मुंड दी चंदरी हुयम ता मैं रुलदी रहम साईं दे लड़ न लगम ता मैं भुलदी रहम ओ गंढ खुलदी गई अमल किरदे रहम गंढ खुलदी गई अमल किरदे रहम पल खाली थिया कुछ बचा न सघियुम सुती किस्मत निंदरूं ओ जगा न सघियुम सुती किस्मत निंदरूं ओ खड़ा नफ्स शैतान फटके चा जड़िया ने क्या अमल डाकू लुट जो गया ओ जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या डाकू लुट दे गए मैं अला न सघियुम सुती किस्मत निंदरूं ओ मिठा अज पंजी सुतल किस्मत जागाइण चाही त दिल पर नबी जे दर जो सच्चो गुलाम थी वन चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या वअकीमुस्सलात वआतुज़्ज़कात वअतीउर्रसूल लअल्लकुम तुरहमून रब तो फरमाए ऐं नमाज कायम कयो ऐं ज़कात दींदा रहो ऐं रसूल जी फर्मा बरदारी कयो रसूल जो चयो मञो लअल्लकुम तुरहमून कसा तवां ते रहम कयो वींदो टे कम कयो नमाज पढ़ो ज़कात ॾियो सोने रसूल जो चयो मञो नमाज पढ़ंदो नमाज जेके मालदार आयो ज़कात ॾींदो 39 हिस्सा तव्हां जा हिकिड़ो 40 पती अल्लाह जे रस्ते में ॾियो 40 पती ज़कात ॾियो त तव्हां जे 39 पतियुनि जो अल्लाह ज़ामिन आहे हाफ़िज़ ऐं मुहाफ़िज़ आहे चोर जे चोरी खां धाड़ेल जे फुरण खां मुंहिंजा बाहि जे सड़न खां बोड जे बुॾण खां ज़मीन आसमान जे आफ़तुनि शामतुनि ज़िलज़िलनि खां तव्हांजी हर शइ रब जे हिफ़ाज़त में अची वेंदी जेकॾहिं तव्हां माल जी ज़कात अदा कंदो जेकॾहिं तव्हां खे बनी बारो आ त बनी बारे जे आबादी जो उशर 10 पती जेका आहे उहा अल्लाह जे रस्ते में खैरात कयो जे आबियानो भरींदा आयो ढल भरींदा आयो त पोइ 20 पती जेका बटाई खणो उन जी 20 पती इहो उशर पंहिंजे अनाज मंझां अल्लाह जे रस्ते में कढो मुंहिंजा दोस्तो जे सोन अथव चांदी अथव रोकड़ अथव त उन मां ज़कात अदा कयो ऐं टी ॻाल्हि आहे दिल पर मुहम्मद जी फर्मा बरदारी कयो मदीने वारे साईं जो चयो मञो जेको हुकुम हबीब जो मिले उन ते अमल कयो लअल्लकुम तुरहमून तव्हां जे मथां रहम कयो वेंदो तव्हां खे बख्शो वेंदो तव्हां खे जन्नत अता कई वेंदी चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा कदैत व युसल्लिमू तस्लीमा रब तो फरमाए मुझा महबूब तुझे रब जो मुखे कसम
कसम रब पंजो तो खणे पर निस्बत मदीने वाले साईं महबूब तुंहिंजे रब जो कसम समझो अले कोन समझो कसम पंजो तो खणे पर निस्बत मदीने वाले साईं महबूब तुंहिंजे रब जो कसम त इहे माण्हू तेसी ताईं मोमिन न थींदा जेसी ताईं पंहिंजे हर उन मामले में जंहिंमें झगड़ी पवनि था तोखे पंहिंजो हाकिम मञनि तुंहिंजे हुकुम खे दिल जान सां जेसी न मञंदा तेसी ताईं मोमिन थी न सघंदा अल्लाह कसम तो खणी चवे त जेसी तोखे पंहिंजो हाकिम न मञनि तुंहिंजो चयो न मञनि तुंहिंजी ॻाल्हि खे दिल जान सां जेसी तस्लीम न कनि तेसी मां कसम तो खणा थी मोमिन थी नथा सघनि मोमिन उहो आहे जेको मदीने वारे साईं जो चयो मञे मोमिन केरु आहे ॻाल्हायो जेको महबूब जो पोइ तव्हां मोमिन आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां अल्हम्दुलिल्लाह मोमिन आहियो पोइ मुस्तफा सोहणे जो चयो मञंदो साईं फरमाइनि था कसु शवारिब वरखुल लिहा मुछन के कटायो सुहारी रखायो पूछा था जो मञंदो चयो महबूब हाणे जन के दाढ़ी आहे उन्हनि त हथ खयो आहे मज़ो त न आहे जॾहिं बे दाढ़िया बि खणनि हा साईं माण्हू चवंदा दिल पर साईं तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं सचूं बाक़ी साईं इहो जेको हथ थो खणाई असांखे मारे थो अब मूं चयो मां भला तव्हांखे ईअं त कोन थो चवां त मुंहिंजी का छेड़ हली मुंहिंजी वंगार वहो हलो को मुंहिंजो लापारो कयो या मुंहिंजी काले बनी जी रोंबी कयो मां पंहिंजो कमु त कोन थो तव्हांखे चवां न मां त मदीने वारे साईं जो पैगाम थो पहुचायां तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि थो कयां मां त तव्हांजो सॼण आहियां न अहिड़ी सलाह तव्हांखे अबो न ॾींदो अम्मा न ॾींदी मिट माइट न ॾींदा जहिड़ी ही फ़क़ीर तव्हांखे सलाह आउं त चाहियां थो तव्हांखे मुस्तफा करीम जे कचहरी में पहुचाए महबूब जे कचहरी में पहुचाइण जे लाइ आउं त कोशिशूं पियो थो कयां त तूं सोने नबी जो गुलाम थी महबूब जो फर्मा बरदार थी त मुंहिंजो पुनल परची पवे राज़ी हाँ ओ मिठा पोइ हीअ सॼण पाई जी सलाह मञंदे न त फ़ाइदो तुंहिंजो आहे भलाई तुंहिंजी आहे दुनिया तुंहिंजी आबाद आख़िरत तुंहिंजी आबाद थींदी चओ सल्लल्लाहु अलैहि दिलड़ी नम जा मदनीअ खे या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे दिलड़ी दिनम जा तोखे मुंहिंजा रबी दिलड़ी दिनम जा तोखे मदनी दिलड़ी दिनम या वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा सवे दुनिया में सोना बेहद हुस्न वारा पर तो सा मजाल के सिर्फ में बीहण जी नाहे तो सा मजाल के साईं तो सा मजाल के सिर्फ में बीहण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे बुद्धि मौत मुझे जो मिठड़ा जल्दी वरण संदी कज बुद्धि मौत मुझे जो मिठड़ा जल्दी वरण संदी कज तोरी अबिए के मोकल मुझे लाशे लटण जी नाहे ओ दिलड़ी दिनम जा तोखे साईं दिलड़ी दिनम जा तोखे वापस वरण जी नाहे सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे वो सिर मदीने वारे जे हवाले छा था चओ जिस्म तव्हांजो भली ज़ाल वटि हुजे माल वटि हुजे घर में हुजे बचन सां हुजे पर दिल मदीने वारे सां हाँ जिस्म तव्हांजो
खुशकन जे गोठ में हुजे पर दिल तव्हांजी मदीने शरीफ में हुजे। वो छा था चओ? इहा ॻाल्हि भली आहे, इहा ॻाल्हि वणे थी। हाँ पर सी अंदर बिहार वेठो आहे हिते त मञो था उथंदव न त पोयूं वरी वो यार सुरंदो वॼाइण शुरू कंदो। बाबा छॾ इहे पीरनि फ़क़ीरनि जूं ॻाल्हियूं पियूं थींदियूं मिठा। ही ॻाल्हि ॿुधी अणॿुधी न बणा, ही ॻाल्हि मामूली न समझ। हे तुंहिंजे मुंहिंजा दा ज़िंदगी जो तुंहिंजे आख़िरत ऐं आक़िबत जो मसलो आहे। तुंहिंजो पंहिंजो ख़ैर या शर जो तुंहिंजो पंहिंजो ज़ाती मसलो आहे। जेकॾहिं नेक थींदे सालियो थींदे त मदीने वारे जी रहमत वसी वेंदी। हाँ शादी कयो न सुन्नत मुताबिक, ढोल वॼाइण ॻाइण ऐं इहे पंहिंजो धुकड़ ऐं हारमोना ऐं तबला इहे न, क़ुरान पढ़ायो, दीनी मजलिस कयो, आलिम घुराए कुरान पढ़ायो, नात खान घुराए मदीने वारे जो शान गायो त सॼे छन्ने ते काज ते रब जी रहमत पई वसे। तोहर करणो आहे न, चम जो टुकड़ो कटणो आहे, पाण खे ॾाए अचे पाण कटे छॾे, पाण खे ॾाए नथो अचे हजाम खे 50-100 रुपया ॾिए, बाबा हे मुंहिंजो तोहर कर, उहो उन बचड़े जो तोहर करे वेंदो। या अॼुकल्ह सरकारी अस्पताल आहे न, उन में 50 रुपए जी पर्ची कटराईंदो ऐं उहो मुफ़्त में उहो तोहर थी वेंदो। समझो था न? उन्हें ते ढोल धुकड़ गाइण वॼाइण ये करण जायज़ न आहिनि। काज करण भत करण मुंहिंजा दोस्तो भला मीलाद ते तूं काज कर त ठहनि था, महबूब जे अचण जी ख़ुशीअ में कर त ठहनि था न। हा पुट जो वलीमो करी, न्याणी जो वलीमो करी, उन वलीमे ते भत करे ऐं उन ते जेके बि संगत दोस्त यार हे रोइण फ़क़ीर पाड़ा सभिनी खे घुराए ऐं मुफ़्त में मानी खाराए। पुओ वठण बंदी कयूं वेठा हूंदा, पुओ चवंदा छा चवंदा पौंत पौंत। हाँ असां वटि वरी मरी वेंदो उन ते पाहत वठंदा, ये वरी पौंत तव्हांजो। इहा पौंत न वठो। हाणे इहा थी होटल जी मानी खाइणी, माण्हू होटल ते मानी खाए 50 रुपए जी ऐं 50 जो बिल ॾे। हिते सी खाए मानी 100 रुपए जी, ॾियणा वरी 500 ऐं 1000 रुपए, होटल खां बि महांगी मानी। समझो था? बाबा ये जेके आहिनि न इहे रीतू रस्मूं छॾियो, वलीमो करे पंहिंजा मिट माइट यार दोस्त अज़ीज़ करीब उन्हनि खे घुराए ऐं हलाल जो खाधो हलाल जो पीतो, उनमें शराब या काई अहिड़ी हराम शइ न हुजे, उहो हलाल खाधो उन्हनि खे मुफ़्त में खारायो। हाँ को बिना लिखण जे बिना इहो पंहिंजो ॾे वठ जे को ख़ुशीअ में मुबारकी घोट खे ॾिए थो भली ॾिए, ख़ुशीअ में पंहिंजे दिलि सां मुबारकी ॾिए थो भली ॾिए, को हार ख़ुशीअ में पाराए थो भली पाराए। बाक़ी उहो लिखे त फलाणे 400 ॾिना, फलाणे 500 ॾिना, फलाणे 1000 ॾिनो, फलाणे सी 5000 ॾिना। समझो था न? महबूब जे सुन्नत ते अमल कंदो, दीन ते शरीयत ते अमल कंदो, रब तव्हांखे ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब फरमाईंदो। अल्लाह करीम तव्हांजो असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शाल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां ते मेहर नज़र फरमा, नज़र करम फरमा। ये मुंहिंजा मौला असांजे